अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ياسين والقرآن الحكيم إنك لمن المرسلين آمنت بالله صدق الله العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين भला तक जा भाग भला तक जा भाग समुद्र सोयो जन्ने आदाऊं अमी कमा मोती मरजानन ने लदाऊं लतीफ चवे लाल मझऊं लहरन ने ओ कोने कीमत तन आमुल महागो तन जो वसुतरी अज वसो वसुतरी अज वसो आलम लगुई आसरे हाणे की न तरसो मुदू मोटी आयूं
अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम सदर महफिल उस्ताजी व उस्ताज़िल उलमा शेखुल हदीस व शेखुल तफसीर हज़रत से किबला उस्ताद गुलाम शबीर सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया हिन बाबरकत महफिल जा सरपरस्ते आला खतीब मोहतरम व सदर मुदर्रिस से अल्लामा इज्जत माब हजरत साईं उस्ताद कारी मोहम्मद पुनहल सिकंदरी साहिब बाबरकत महफिल में शरीक मुअज़्ज़िज़ उलमाए किराम प्यारी जमात सबूरी खुशकिस्मत आयो शुक्र कयो पंहिंजे नसीब ते जो रब करीम हिन बाबरकत महफिल में असा तवा के टिन ईदुन जी खुशी नसीब फरमाई टिन बरकतुन सा जुड़िया हुआ एक त ईद रहमतल लिल आलमीन आका हुजूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बा सआदत जो बरकतों जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पोइ ही शहजादा तवा जे सामने वेठा हन भली जायूं माउरूं सदियूं सालिहन महशर जे मैदान में तनी दाज मिलन ढाकी वेचार ने हो जागा जाओ कया इन्हनि हाफिज़न जे माउरन के मुबारक उनी अब्बे के मुबारक जह पंहिंजा बचड़ा कुरान सुन्नत जे हवाले कया अज जी संगत जे मथा दस्तार जो ताज आ जेके रब करीम इज्जत बख्शी दुआ तो उहा इज्जत खसी न मिली जह शान मान सा अज संगत जे मथे ते हे दस्तार जा ताज हल इंशाअल्लाह ख़बर ऐ क़यामत में भी इहे सुरखरूर ऐ मथे ते ताज होंदा जब इन्हनि जे पुठा हूंदो जे अज हे मुसल्ले जे इमामत ते बीहंदा जे अज हित इमाम हूंदा जमायत पुठा हूंदी त क़यामत जे ॾींहं में अॻियां थींदा राज हिननि जे गॾ लॻी दस्तारे फजीलत जो बरकतों खुशी ईद हिन बाबरकत महफिल जो हिस्सो आ उन खां पोइ रबीउ सानी असां जे तरीक़त जा इमाम महबूब सुबहानी सैयदना हजरत अब्दुल कादिर जीलानी जनाब दस्तगीर बादशाह पीर रहमतुल्लाह तआला अलैहि जे यारी शरीफ जो बरकतों हिन महीने में बंद जन विराजन पयूं टे ईदूं हाणे कोशिश त इहा हुई त करे खुलियल मैदान ते टिन ईदुनि में 3 घंटा कुझु सिखूं पर हाणे मामलो मथां बेपहरीअ जे निमाज़ जो बि अनक़रीब आहे आख़िरी मरहले में दाख़िल हो हाणे जेकॾहिं अवां जे मोहब्बत जो साथ रहियो त इन 3 रुखनि खां मिंटनि जे हासिलात में कुझु न कुझु बरकतूं हासिल कंदासीं पर अवां जो साथ रहे ईअं न थिए जो अधु कलाक अवां जे दिमाग़ जे बटन खोलण में लगी वञे पर जे दिमाग़ जा बटन पाण ई खोलियो त ॻाल्हियूं आसानीअ सां सिखी वठूं गॾिजी पओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सलमान बा कुरान करीम जी बा बरकत महफिल नज़ारे फजीलत जो बरकतों रहमतों तवा जे सामू बंद जन विराजन पयो दरबार रिसालत जे अंदर मुझे महबूब जा असहाब कुरान करीम पढ़ंदा मुझा आका रहमतुल लिल आलमीन पंहिंजे गुलामन जे विच में ही सदन जे तिलावत के ॿुधंदा
कदह कदह गुजा दिल बर हबीब रहमतन लिल आलमीन सरकार खुद पौन कुरान करीम के पढ़ंदा हा मुझे महबूब जा असहाब समूरा बुधंदा हा कदह कदह तहियत थींदो हो रसूलुल्लाह जी पाक घर ऐं दर तो कुर्बान वजा रसूलुल्लाह जी न्याणी जन्नत जी मालिकाणी हैदर करार जी घर भयारी हसन अमीर हुसैन जी जीजल अकबरे अम्मा खातून जन्नत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जी जिंदगी मुबारक पढ़ो अम्मा साल हिंद के सोमहरी जी नमाज पढ़ी इशा जी नमाज पढ़ी इरादो कयो त अजो की रात में अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत कया कुरान करीम पढ़ा पर इन अंदाज में अल्लाह जे पाक कलाम जा खत्म शरीफ है अजो की हिकड़ी रात में पढ़ी मुकम्मल कया पर पढ़ा नमाज जे सूरत में हिक खत्म कुरान पाक जो हिकड़ी रकात में पढ़ा ऐं ॿियो खत्म कुरान करीम जो ॿी रकात में पढ़ी वठा अल्लाह अकबर इन जीतल अमर जी तिलावत दा कुर्बान वजा तो अम्मा सान कुरान करीम जी तिलावत के वास्ते बरकातु नफल नमाज जी नियत करे जीतल अम्मा सान अल्लाह दे पाक कलाम कुरान मजीद जी तिलावत कंदे कंदे पढ़ंदे 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 तात हिक खत्म शरीफ हिक रकात में पढ़ी मुकम्मल करे रुकू करे में सजदा करे वरी ॿी रकात जे वास्ते जीतल अम्मा सान कुरान करीम जी तिलावत सूरत फातिहा का बाद में अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत जी इब्तिदा आगाज सूरत बकरा पढ़न का बाद सूरत आले इमरान के पढ़ने पढ़ने अम्मा सन सूरत निसाई में पहुंचे हजरत बिलाल मस्जिद नबवी में आवाज बुलंद करो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर तवज्जो कर दुरूद मोहम्मद सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तवज्जो कजा चल अम्मा सारे आवाज आजान जो दो फजर दी आजान का वो हुक्मात तवा सुन्नत नमाज पढ़ी फर्ज जो इंतजार कयो ई नफली नमाज का बेतरात फर्ज जे इंतजार में वेही रहो अम्मा सारे उन वक्त में अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत के मुकम्मल करे ऐ नमाज जी पूरी करे सलाम वराए दुआ दी गुरे मुजा अल्लाह ऐ जवान जा पाल रहार उम्मीद कई हुयम दिल खुश कर जे रात कुरान करीम पढ़ा पढ़दे पढ़दे खत्म शरीफ हिक रात में मुकम्मल कया रब्बन ताहिक खत्म शरीफ कपरी वर तुम दे खत्म शरीफ पढ़न जो मेरा तो मुकम्मल होयो लेकिन रात साथ न दिनो रात खुटी वई फजर जी भाग मिली वई करीम रब जी इल्तिजा कबूल फरमा ताहिक रात एतरी वडी कर जो रसूलुल्लाह जी न्याणी कुरान पढ़ी दिल थारे वठे और पढ़न इन कर है करता ये तो रसूलुल्लाह जी न्यारी है पर नवासे रसूल जिगर गोशे पतूल हजरत इमाम हुसैन आली मकाम जी जिंदगी मुबारक पढ़ो सदर जी तिलावत का आदाब जे बेहा मदीने पाक का मक्के पाक का पर इन हद ताई मस्जिद में कुरान दुनिया जा कारी पढ़ंदा मुसल्ले ते कुरान दुनिया जा खतीब पढ़ंदा इन धरती ते लखे करोड़े अरबे कुरान जा कारी आए ने रहता लेकिन वाह हुसैन तो जो कुरान करीम जे पढ़ल जा रंग निराला सदर जो जिस्म मुबारक इन सिर मुबारक को कट जी जुदा थे करबला जे धरती ते मौजूद रहे सिर मुबारक नेज़े ए रखा तब अल्लाह जे कुरान जी तिलावत जारी सलामत है तो उनी कुरान करीम सा जुड़ी पिया हो फरमाए तो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन इन्हीं कुरान पाक के कलमात में रब्बुल आलमीन जी जात पाक कुरान ऐ साहिब कुरान के कमालात पे बयान कया सदर जे शान ऐ मान के बयान कंदे फरमाए तो रब्बुल आलमीन के हिकमत वाले कुरान जो कसम वल कुरानिल हकीम कुरान हकीमा
ये कुरान करीमा किथे फरमाए तो बल हुवा कुरान मजीद फी लौहिल महफूज। ये कुरान मजीद पर अन्ना कुरान पाक जे बरकत जे तरफ हलको तअक्कुल तंजुल हजीरी दो दरबार रिसालत में असहाब रसूलुल्लाह दा वेठा ते वेठे वेठे को खड़को थो पर एड़ो खड़को थो जे दर खुलंदो आ दरवाजो बंद थींदो आ त असहाब रसूलुल्लाह जा दरवाजे जे तरफ दिसन पिया त केर आयो बि कोन दर खुलियो बि कोन। अर्ज कयो राणा समझ में नथो अचे खड़को छाजो थो। हुजूर फरमायो तवा खड़को हित ॿुधो पर दर आसमान में खुलियो आ। किथे दर खुलियो आ जी मुझे मुखे सिखारियो आसमान में दरवाजो खुलियो। मुझा महबूब बिठा तवाजे इल्म दा कुर्बान असा जो नबी गैब दार नबिया। हुजूर फरमायो जे काशे तवा समझी न सको तवा पंहिंजे इल्म इरफान सा हासिल नथा करे सको मां अल्लाह जो नबी जरा हो इहो दरवाजो हिते न पर आसमान मां दरवाजो खुलियो। उन आसमान मां दरवाजो तो खुलियो आ पर उन दरवाजे मां हिकु मलाइक सबूरो हेठ तो लहे वो फरिश्तो वो आसमान का हेठ तो लहे थो पर अज पहलो दफो जमीन ते अचे थो अखो कदे आयो ही कोने इन धरती ते करे पंहिंजा कदम कोन रखिया थे पहलो दफो जमीन ते पियो अचे। अल्लाह जा महबूब रहमतन लिल आलमीन अजा गुफ्तगू कंदा रहा त मलाइक सबूरो पिताजी जे जो ऐलान कयो त आसमान मां दरवाजो खुलियो। किथों दर खुलियो आसमान ॾिठो अथव जी सही थो निकरे विथी दा कर हयो हितो ई मथे नवर कबी त आसमान नजर अची पर आसमान मां दरवाजो ॾिठो अथव आसमान ॾिसूं था त पोइ दर नज़र छो नथो अचे। सितारा ॾिसूं था चंड ॾिसूं था ऐं असां तव्हां उन में सिज बि नज़र अचे पियो पर कॾहिं दरवाज़ो नज़र नथो अचे त आसमान में दर बि आहे छा। असांजे रहमतन लिल आलमीन हुजूर जी सुन्नत ऐं सीरत जेको मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम ॾिनल उन जे मुताबिक जमी मुफस्सिरन सूरत फातिहा जी वज़ाहत में हलिया वञो। अल्लाह जे हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हर इंसान जे हक़ में आसमान मां दरवाजा खुलियल जेतरा मानू जमीन ते रहन था जेतरा आहिनि जेतरा ईंदा जेतरा बहुत थींदा हिक हिक जे लाइ आसमान में ॿ दरवाजा हले हिक दरवाजे मां आसमान मां फुकरी पंहिंजे बाने खे रोज़ी ॾींदो आहे ऐं ॿिए दरवाजे मां उन जा अमल मथे वेंदा हले नेक साले अमल मुंहिंजा भाउ अल्लाह जे क़ुरान करीम जेका तालीम ॾिनी आहे उन जे मुताबिक़ सरकार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था फ़रिश्तो हाज़िर थियो पहर पहर अची वई आसे असां बि ॻाल्हियूं तूं जुदा कयो अचण वारो आहे जो तो अचे पर अचे पहिरियों दफ़ो तो आसे ॾाढी सिक लॻी मां बि अॼु आयो आहियां अॻु में कॾहिं आयो ई कोन हुयो भला कीअं आयो ही से आसमान ते हिकिड़ो ऐलान थियो रब करीम जे तरफ़ खां हुकुम थियो त हिकिड़ी ख़ुशि कंदड़ ख़बर था लिखूं उहा ख़ुशि कंदड़ ख़बर असां पंहिंजे महबूब जे तरफ़ मोकिलींदासीं। अल्लाह जो हबीब ॿुधंदो त ख़ुशि थी पवंदो मलाइकनि मां हिकिड़ो मलाइक खबर खणी वेंदो ऐं मुंहिंजा अल्लाह इहा खबर मूंखे ॾे खबर ॿुधाए ख़ुशि करे बि अचां हुजूर जो ॾे ॾिसी ख़ुशि थी बि खुशू हासिल करे अचा तुझी इल्तिजा क़बूल थी वो रुको वो लिफाफो वो कागज वो पार्सल पन्नो मुखे ॾिनो वियो बनने जे दिल पर हबीब जे खिदमत में खुशी कंदड़ खबर खणी वञ मुंहिंजा आका मां तव्हां जे दरबार में हाज़िर थियो आहियां पाण फरमायो तूं त ख़ुशि थी वई मुंहिंजो ॾेह ॾिठी पर उहा खबर पई ॿुधाए त असांखे ख़ुशी थिए मुंहिंजी जमात में ख़ुशी थिए अर्ज़ु करे मुंहिंजा महबूब ॾिठा रब्बुल आलमीन जी ज़ात पाक मूंखे तव्हां जे तरफ़ मोकिलियो आहे ख़ुशि कंदड़ खबर खणी आयो आहियां कहिड़ी ख़ुशि कंदड़ खबर आहे अर्ज़ु करे मुंहिंजा आका ख़ुशि कंदड़ खबर इहा आहे रब करीम मूंखे तव्हां ॾे मोकिलियो आहे त हुजूर खे पंहिंजे उम्मत जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो अथव मुंहिंजा महबूब असां तव्हांखे ॿिनि नूरनि जी मुबारक ॾिनी आहे घणनि नूरनि जी ॿ नूर उन जी मुबारक कहिड़ा ॿ नूर अर्ज़ु करे मुंहिंजा आका हिकिड़ो नूर क़ुरान पाक जी सूरत फातिहा इन जी तव्हांखे मुबारक हुजे ऐं ॿियो नूर
अल्लाह जे महबूब जे दरबार में अर्ज़ करे आका सूरत बकरा जो जे आखिरी आयतों सबूरियूं आहिनि ये नूर दवा के दिलाया है वो जे मुफस्सिरीन किराम वज़ाहत कनि था जॾहिं कुरान सॼो नूर आहे 114 सूरत कुरान पाक जो सभई नूर आहिनि हर आयत कुरान पाक जी नूर आहे त पोइ टिन नूरनि जी मुबारक थियो सूरत फातिह जो जेतिरियूं आयतूं सभई नूर सूरत बकरा जो जेतिरियूं आयतूं सभई नूर आहिनि पोइ टिन नूरनि जी मुबारक छो मिले वो जेके सूफिया किराम जेके तसव्वुफ जे तरफ़ हलनि था उन्हनि बुज़ुर्गनि वरी तक़वी पंहिंजो वरितो उन्हनि हिन तरह समझायो त अल्लाह सही हर इंसान खे नूर ॾिना हर इंसान खे अखियूं घणियूं आहिनि इन अखियुनि जो क़दर करे थो वसन ऐं बेहसन अता वसन ऐं बेहसन इहारी ॾिसण लाइ ॾिसी ॾिसी आयो तब तलाशो कन्ने ढापो न ढापन पसण बजा पिरीअ जे अखियूं हर इंसान खे नूर ॾिनियूं वयूं आहिनि पोइ अल्लाह जे महबूब जे दरबार में जेका टिन नूरनि जी मुबारक मिली यानी जेको इन टिन नूरनि सां मोहबत कंदो सूरत फातिह ऐं सूरत बकरा जूं आख़िरी आयतूं उनखे अखियुनि जी बीमारी कॾहिं थींदी हर वक़्तु उन जूं अखियूं महफूज़ रहंदियूं इहे नूर सलामत रहंदा नूर जी ताक़त बहाल रहंदी इन जे करे अल्लाह जो क़ुरान करीम हर तरीक़े सां तुंहिंजी मुंहिंजी रहनुमाई पियो करे अल्लाह ताला फरमाए त हिकमत वारे कुरान जो कसम तोजा महबूब रहमतल लिल आलमीन जे हक़ में रब्बुल आलमीन फरमाए मुंहिंजा सोना नबी मां अल्लाह जो फैसलो थी चुको आहे त इन्नका लमिनल मुरसलीन तू सच्चन रसूलन वजा आहे मता भुलजी वञले वजा महबूब मिठा दुनिया वारन तवा जे हक़ में अहड़ा अहड़ा लफ्ज़ ॾेई छॾिया जेके तव्हां खे ईज़ाइन पिया के चवनि था मआज़ अल्लाह त तव्हां जे क़ुरान करीम पढ़ो था न चवनि था शाइरा जेकॾहिं कमालात मोजज़ात ॾेखारियो पिया त उहे चवनि था त साहिरा पर जेकॾहिं पंहिंजनि खे तबलीग था कयो चवनि था मआज़ अल्लाह मजनून पर मां अल्लाह जो तव्हां नकल मिनल मुरसलीन महबूब बेशक तू सच्चन रसूलन वजा आहे ये ताकत आहे फमन अज़लम मिमन तरा अलल्लाहिल कज़िब व हुवा युदआ इलल इस्लाम रब्बुल आलमीन जी ज़ात फरमाए त का वॾो ज़ालिम केर थी सघे थो जो इस्लाम जे दावत मिलण जे बावजूद हक़ सच समझण जे बावजूद अल्लाह जे मथां कूड़ थो वधे पियो रब करीम जी ज़ात पाक फरमाए वजा हबीब इन्हनि जे इन लफ़्ज़नि जे तरफ़ न निहार मां रब तो तवा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रहमाउ बैनहुम ऐ वजा सोना हबीब तू मां अल्लाह जो सच्चो रसूल आही तुझे मोकल वारो मां रब करीम आया आवाज़ करते सॼो ज़बान झुकी पवंदो हिकु वक़्तु अन क़रीब अचण वारो आहे इज़ा नसरुल्लाह वल फतह वरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाह अफ़वाजा पंज 15 50 अफ़वाज फौजुन जूं फौजूं गोठन जा गोठ कबीलन जा कबीला नवाब अग में राज कठ रईस अग में खलक कठ महबूब जे दरबार में साईं मेहरबानी साईं मुखे टाइम मिले क़ौमुन जूं क़ौमूं गोठन जा गोठ लखे धरती ते जेके इंसान रहन पिया उन्हनि सभिनी हिकु आवाज़ सां सभु चवनि पिया इन्नका लमिनल मुरसलीन बेशक सच्चन रसूलन वजा आहे तो महबूब जे दरबार में खल्क के हाजिर थे तो जन्नत जदह के जितो बे सरकार के सद कयो त साजो नबी हयातुल नबिया अदब जे महबूब जी रहमत घोट की शहर प्रिय को परे बोले एक रसूलुल्लाह जी दरबार आ जे प्रिय जे
रात दीन जे बरकत जो सिलसिलो हले पियो जेको कुरान करीम पढ़ंदो जेके मुसल्ले ते हिक दफ़ो जगह मिलंदी आहे जेको हिन दुनिया में इमाम पढ़बो वो आखिरत में भी इमाम होदो जमात जे कद हलदे पुछा कई कहूंदी इन हाफ़िज़ कुरान जो शान जी हिक दुनिया ॾिसे थी त कबल क़यामत में भी जो वॾो मान आहे मर्तबो आहे रब करीम खे दुनिया में भी नवाज़ो आहे त आखिरत जे ॾींहुं भी इन्हनि जवाननि खे ॾिसी राज रीसूं कंदा खुदा हिननि जो क़दर कयो क़यामत जो ॾींहुं थींदो चार जमातूं अचे जन्नत जे दरवाज़े ते बीहंदी पाण में चवंदा जेको वॾी इज़त वारो अॻियां उहो थी ॿिया हुनजे गॾ लॻण केर चार हूंदा हिकिड़ो हाजी साहब हज जे करे जन्नत में वेंदो हिकिड़ो सखी मानो सखावत जे करे जन्नत में वेंदो हिकिड़ो शहीद मानो शहादत जे करे जन्नत में वेंदो ऐं हिकिड़ो आलिम दीन जेको दीन जे इल्म जे करे जन्नत में वेंदो चारई पी रहिया हाजी साहब जदो हज मां कयो अग में मां दींदो शहीद जदो तलवारन सा जंग में मांगड़ियों में अग में वावींदो में सखी मानो चोदो त बार घर पोखे मुस्तान पुलल जो हक अग में मदरसे में अग में दई है में हक हो जो अगले तरीके सा उनन जे विच में मजा पाव जे करे शहादत में हिकड़ो दर्जो हज करण में हिकड़ी वडी फजीलत सखावत में हिकड़ी फजीलत पर आलिम सदोरो चोदो त खुतबा मां पढ़या निकाह मां पढ़या तना का पढ़ा आवाज टाइम ॾींदा हो 8 बजे करो थींदो 8:30 बजे जनादो सीए में सहकंदे ॾकंदे आवाज जनादे में शिरकत कई हौसला दे हर फन अंजाम को तमा पे दे जो त मां अगे वाला ये पाण में ठहंदा कोन रब करीम हुकुम कंदो जिब्रील खे वञ इन्हनि जो फ़ैसिलो कर जे जो हक़ आहे उन खे अॻ में हर चईनी जे विच में हजरत जिब्रील अलैहिस्सलाम हाज़िर थींदो अबा छा मसलो आहे जेको वॾे इज्जत वारो अॻ में उहो थे जे कहिड़ो तव्हां वटि वॾी हुज्जत जो दलील आहे हाजी साहब चएसि मां हज कयो आहे जे हज जा फर्ज़ तोखे कई रसिया हा त आलिम सगोरे ॾे इशारो कंदोसीं ही आलिम दीन हा इन्हनि मूंखे सेखारियो जेको सेखारे उहो उस्ताद जेको सिखे उहो शागिर्द उस्ताद अॻियां या शागिर्द चएसि मां हथ खयो आलिम जे हक में हाजी साहब हथ खणियो अजा ॿ मुक़ाबले में बीठा फैसे अगले तरीके सां साॻो ई सवाल जिब्रील उन खां पुछंदो शहीद सगोरा तुंहिंजी शहादत पर हक़ पर तोखे कॾहिं ॿुधायो त शहादत जो रुतबो केतिरो आहे शहादत जो दर्जो केतिरो आहे त उहो बि चवंदोसीं आलिम सगोरा सेखारींदा हा आलिम सगोरा समझाईंदा हा जेको पोइ जेके समझाइण जेके सेखारण उस्ताद जेको सिखे शागिर्द तो हक़ उस्ताद जो शागिर्द जो से मां तो खयो आलिम सगोरो अॻियां बाक़ी बचो सखी बानरो उन खां बि पुछा थींदी तूं ॿुधा और मुंहिंजा साईं मां सखावत कंदो हुयुमि पंहिंजी ज़मीन मां पंहिंजे भोख मां पंहिंजे फसल मां पंहिंजे पैसनि मां पंहिंजे ज़र ज़ेवर बजा ग़रीबनि मिस्कीननि जी मथां ख़र्च कया हा अरे वो जो बि हक़ आहे त उन खां बि इहो ई सुवाल थींदो तोखे कंहिं ॾसियो हो त ज़कात कीअं ॾिबी तोखे कंहिं ॾसियो हो त क़ुर्बानी कीअं थींदी तोखे कंहिं ॿुधायो हो त फितरारो कीअं ॾिबो तोखे कंहिं ॿुधायो त ग़रीबनि जा हक़ केतिरा तोखे कंहिं ॿुधायो हो त हलाल रोज़ी तॾहिं थींदी जॾहिं ज़कात निकिरंदी तुंहिंजी मिल्कियत पाक तॾहिं थींदी अल्लाह रसूल जा हक़ निकिरंदा चवंदो आलिमनि ॿुधायो आलिमनि सेखारियो अता पोइ आलिम तुंहिंजा उस्ताद बणिया तूं त शागिर्द ही बि चवंदो मां बि हक़ खयो जिब्रील फ़ैसिलो कंदो त आलिम दीन आहे इनखे अॻु में कयो तव्हां टई पोयो कढ लॻो आलिम सगोरो जॾहिं अॻियां बीहंदो पुछा हुनजे टई शख़्स ईंदा आलिम सगोरो अर्ज़ु कंदो जिब्रील सोहरा तो सखी बाननि खां बि पुछी वरितो हाजी साहब खां बि पुछी वरितो शहीद बाने खां बि पुछी वरितो मां आलिम खां त पुछो पुछी कोन मुंहिंजी हुज्जत कहिड़ी आहे मुंहिंजो हक़ कहिड़ो आहे त अल्लाह अकबर जिब्रील पुछंदो भला तूं ॿुधाए और मुंहिंजासे तो त मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो करे छॾियो पर मां पंहिंजो फ़ैसिलो तोखे ॿुधायां थो उहो कहिड़ो फ़ैसिलो आहे निहारे चवंदो मुंहिंजा साईं मूंखे त अम्मा मुंहिंजो अबो उस्ताद पुनल से जे मदरसे में छॾे वियो अम्मा कोन पुछो त खमीस पाइण जहिड़े अथी या न अबे कोन पुछो त जुती पाइण जहिड़े अथी या कोन अम्मा मूंखे कोन पुछो त किताब कहिड़ा खपंदा अबे मूंखे कोन पुछो त मदरसे में मानी तोखे केरु ॾींदो ओ मुंहिंजा साईं तूं मुंहिंजे इंतज़ाम करण जे लाइ मुंहिंजे जीजल अबे अम्मा त मूंखे उस्ताद वटि छॾियो उस्ताद खे बि ख़बर कान हुई त
निजाम दिखा दी दीनी इदारा जेके हलन था पिया इन्हनि जे लाइ अल्लाह से चूंडी दो असां ॾेई पंहिंजे मन सां न सघंदा हो ख़ुदा जो कसम नाज़ कयो इन ॻाल्हि ते जेके अल्लाह चूंडी दो उहो ई तालिब इल्म जी ख़िदमत अल्लामा तिबरी जी ज़िंदगी मुबारक पढ़ो ॿुधाए थो त तालिब हुयो मदरसे में पढ़ूं पिया पंज चार शागिर्द ॿिया बि हुया वो पुरानो ज़मानो ॾुखियो वक़्तु हो मानी पंहिंजी खाओ सबक उस्ताद ॾींदो वो उस्ताद वटि पढ़ंदासीं मानी पंहिंजी खाईंदे खाईंदे पैसा खपी विया ॻोठ परे पतुन परे हर पाची न पिया सघो को सुञाण वारो बि कोन हो एक होटल वाले जे हद ते एक नादवाईअ जे दुकान ते निमाणा थी वञी बीठा से असां रोज ईंदा हो अॼु परेशान हो ओ साईं पैसा खपी विया अबो कोने अम्मा कोने माइट कोने वक़्तु ॻोठ तमामु घणो परे आ मुसाफ़िर आयो हो हिकु उमेद खणी तो वटि आया हो कहिड़ी असां दीन जो इल्म पढ़ूं था मदरसे जा तालिब इल्म आयो हो पर ज़ात राह खुटी वियो आ पैसो कोने महिरबानी करे पंहिंजे हद तो पंहिंजे होटल तो असां के मानी ॾींदो रहो जॾहिं पढ़ी पास थींदासीं 6 महीना लॻा साल लॻो घर पोइ ॾींदासीं अॻ में पैसा तो के ॾींदासीं हिन वक़्तु कोन निकिरे हुन बि करे दिलि झली हालांकि यहूदी हो मुस्लमान बि न हो निहारे थो जे पुट पंहिंजो दीन सिखण आया हो क़ुरान करीम जो बरकतूं हासिल करण जे लाइ मां तव्हांजी ख़िदमत कंदुमि मां तव्हांजो रिकार्ड ठाहे थो रखां मां लिखंदो वेंदुमि जेतिरियूं मानियूं तव्हां वठंदव पुट जॾहिं वञो त पोयो जी पारत हुजे वॻो घर पंहिंजी लाहे वञो किसे मुख़्तसर पढ़ंदे 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 विस्तारे फज़ीलत जा ताज मिलिया उन खां पोइ रब करीम मदद फरमाई उहे पैसा बि मिली विया मुबारकूं मिलियूं हार पातऊं अञा घर पोइ हलंदासीं अॻ में उन नानवाईअ वटि उन होटल वारे वटि जंहिंजी मानी खाधीसीं उनखे पैसा ॾे पोइ पंहिंजे मुल्क ॾे हलंदासीं मुंहिंजा ॿार होटल ते पहुता यहूदिया गैर मज़हब उनजे आॾो बीह करे पैसा खणी आया अता केरु आहियो कीअं आया हो वो चाचा रोज़ ईंदा हू अॼु सुञाणी न यारी तुंहिंजूं मानियूं खाईंदा हो रोज़ तुंहिंजे होटल ते अचण वारा हो अॼु पुछी थो त कीअं आया हो साईं तुंहिंजा पैसा खणी आया हो कंहिंजा पैसा ओ साईं जेका मानी खाधी जेको रिकार्ड ठाहियो थी जेको बुक में लिखियो थी उहे पैसा वटि ॾेई घर पोड़ींदासीं अखियुनि में ॻोढ़ा अची अचे थो पुट मां लिखिया ई कोन तव्हांजे मुंहिंजो कर्ज़ ई कोन्हे जेको खाधो अथव तव्हां पंहिंजो दीन सिखियो आहे मां तव्हांजी ख़िदमत कई जो तव्हांखे ॾिनो तव्हांखे बख़्शियो तव्हांखे इजाज़त आहे दुआ कयूं हलिया वञो ऐं मुस्लमान भाउ न लिखियो ई कोन वरितो ई कोन हू त अल्लाह जे कुदरत सां हलिया विया कुदरत रब्बुल आलमीन जी इमाम तिबरी फरमाए थो साल गुज़रण खां पोइ मूंखे रब करीम पसंदि फरमायो मां हज करण जे नियत इरादे अल्लाह जे बैत काबतुल्लाह में तशरीफ़ वठी आयो अल्लाह जे बैत में हाज़री नसीब थी अदा भला तुंहिंजा भाग जे मंगो ॾिसी मोतिया वञी सो रोज़ो पाक रसूल जो अल्लाह जी कुदरत जेके पसंदि फरमाए अल्लाह जे बैत काबतुल्लाह में पहुतुमि जीअं जो बैतुल्लाह में अचा त वो हद वारो नानवाई ओ यहूदी जेको होटल ते रहंदो हो उनखे पाण खां अॻु काबे में वेठल ॾिठो हैरत लॻी वई उनखे गौर सां ॾिसे पियो निहारे पियो त उन ॾिसी चयो त कोन थो सुञाणी छा सुञाणा त अथो पर शक जा छो थो शक जी जेको दीन पढ़ियो अथमे जेको क़ुरान पढ़ियो अथमे जेका हदीस सुन्नत पढ़ी अथमे उन में लिखियो पियो आहे त हिते उहो ईंदो जंहिंजे दिलि में ईमान हूंदो जेको मुस्लमान हूंदो हिंदू काफ़िर यहूदी गैर मज़हब काबे में कान ईंदो तू हिते कीअं पढ़ंदे निहारे जे तो पुट तू सचो तो जो दीन सचो तो जो क़ुरान सचो जो कुझु करी तो ये सच बराबर आहे जॾहिं तव्हां मुंहिंजे होटल ते ईंदा तव्हां किथां टिपर मूंखे ख़रीद कया तव्हां पैसा तव्हांखो कोन पुछियमि सभु कुझु तव्हांजे मथां क़ुर्बान करे छॾियो पोइ चयमि तव्हां हलिया विया उहा ई रात थी मां पंहिंजे घर पग में निंड पोइ कयमि रहमत लिल आलमीन हुजूर जी अॻ में महिरबानी फ्री मेहमान था तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे
चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे जिस्मे आलम से छुप जाने वाले। रसूलुल्लाह जी वो जो महबूब अजब हयात नबिया जेके चाहे जगह चाहे जिते चाहे तेरी मेहरबान थी सगल सा हो निहारे जने तो अदा देखो त पाजे घर होयो ने अखियों बंद थी रहमत लिल आलमीन मेहरबान थी मुझे फरमाया उठ कलमो पढ़ो मुझे मदरसे जे साल बंदी तो खिदमत कइया उन्हन जी इज्जत कई उन तो जा कठार कुकर खादा है ये थी न तो सके खिदमत करे तालिब इल्म जीवन जहन्नम नथी दो तू जन्नतिया ऐ जन्नत में वञण जो रस्तो ई हो जेको जन्नत में वींदो वञण खां पहिरीं टिकेट वठणी पवंदी उहा टिकेट उन जो नालो ई हो उनखे पढ़णो पवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद आबाद ने कुरान वारन जी खिदमत कई इज्जत कई ताजीम कई उन्हनि खे दुनिया में इज्जत मिलंदियूं आहिनि रसूलुल्लाह जी ज़ियारत भी थी दिया तो जन्नत जी टिकेट भी मिली पवंदी आहे खुदा वास्ते तव्हां जे मथो हक़ आहे हे जेके दीन जा इदारा आहिनि हे जेके दीनी मदरसा आहिनि हे जेके शागिर्द तालिब इल्म रहनि था असां पाण महसूस हासे नंढड़ा हासे हिक थाल में पंज पंज मोर गॾु हूंदा हुआ टुकड़ो जो होॾो खाए को होॾा खाए पंज गिरह का ख़बर न हूंदी हुई किथां अधमानीअ जो किथां गॾगड़ियूं ईंदियूं हो उन ते वेही जेके तॾहिं ते वेही क़ुरान करीम पढ़नि था उहे मुस्लमान ख़ुदा रा पंहिंजे बचनि जो बि हक़ आहे पर पंहिंजा बच्चा क़ब्र में कम न ईंदा पंहिंजा बच्चा क़यामत में जुदा थींदा क़ब्र क़यामत में सहारो पवंदा त क़ुरान जा हाफ़िज़ ठहंदा जे करे इन्हनि जी ख़िदमत कयो इज्जत कयो तहज़ीब कयो अचो त कुझु अॻिते हलो त उहे हाफ़िज़ सॻोरा आलिम सॻोरा जिब्रील असांजे हक़ में तो त फ़ैसिलो कयो पर असांजो ही फ़ैसिलो आहे रब्बुल आलमीन जी ज़ात पाक असांखे इल्म ॾिनो आहे पर असां तॾहिं ते वेहंदासीं किताब जी ज़रूरत कलम जी ज़रूरत असांखे तॾहिं जी ज़रूरत मुसले जी ज़रूरत किथे टुकर मानीअ जी ज़रूरत पई सखी माना हा जॾहिं असांजी तॾहिं ते ख़िदमत कई असांखे हर सहूलियत मुहैया कई त असांजे मथां हक़ आहे असां पार पोयूं थींदासीं अॻु में सखी माना हलंदा ये सखी उते बि जन्नत में सभिनी खां अव्वल दाख़िल थींदा सखावत हिकिड़ो आला गुण आहे उन महबूब जे पाक रहमतुन तो कुर्बान हर दुरूद शरीफ पढ़े हिकिड़ी बरकत मिलाद शरीफ जी ख़ैर जी दुआ था पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह आहे तवज्जो हो असांजो नबी हयातुल नबिया अजब मेहरबान जहद दिल के जाते सॼो अल्लाह जो हबीब सां उते मेहरबान ऐं जन महबूब जे दर सां रुगो नव लॻाई तज था उन्हनि जा बच्चा घोड़ कया जानियूं कुर्बान कयो सभु कुझु प्रिय जे दर ते खणी आया आका सभु कुझु अवां जे दरबार खां मिलियो सभु कुझु तव्हां तो कुर्बान मदीने पाक जे अंदर हिकिड़ी अमर पोड़ी रोए केर पर चाहे सबको बीठे जो आहे न से पर के बेचारा कमजोर हुंदा है किरन हुंदा है मदीने जा साईं फरमाता एक इंसान सा एक भलाई कर एक जगाई कर 1000 दफा इत्काफ कर जे बराबर हो गया खुदारा तो दिन जे रात जीवन सिखो पंजे पाण के पाले से पंजे बच्चन के पाले से ये एक फर्द जे लाए एक घर जे लाया मर्द हुआ दीवार का बाहर निकली पो खुदा जे खल्क दे वास्ते नजर कर मिस्कीन मोहताज हदे की बरगी रोने भाई केर बिहारे केर उनके परचाए अदा मारू मुद्रमली रजा सभई पर ख्यासु सौखी भोए सबका औखी तू ही तो मौला मथा रो न
लाहे में बाज जो वो रोती रही नंढड़ा पुट हुयस सही पुट रुकंदा डोरंदा एकरो हेडा वेठो तो हेडा भाकर पाए अम्मा छोटी रोई छातो थी वो पुट रोआ पाजे नसीब ते थी रोआ पाजे मुकद्दर जे बथा थी अम्मा छोटी रोई पे पुट अल्लाह जे सुने नबी सल्लल्लाहु अलैहि अल्लाह जे हबीब जो सदा तो अचो अचो अल्लाह जे पाक दीन हक सच जे बुलंदी जे खातिर कलमे कुरान जे शान मान के मथे कर देना बात कुवत सा मिलंदा से बदर जे जंग जो ऐलान हुआ मर्द सब तलवारों थे बदल था पे मापा जे नसीब से रुआ पे अगर मोजो मुर्स हुजे हा दरबार रिसालत में जंग ते वने हा तवा नंढड़ा हो तो तवा जो अपो फौज थी जो हुआ तो बई नगरा अमल के परचान था मां के दिलदारी था जने अम्मा रो असा पुट जो वे था मोकल दे तो बई जंग ते वने था बच्चा केड़ा मिठा हुंदा है पुटरा मुर्सब कोने मोकले कारे थी जाते तलवार जंग झेड़ो वने तो मोटे ही न दुनी बचड़न के मल इहा गाल कई तो खुशी जी हद न रही भागर पाए चुमी उडई प्यार करे उन बिनी बचड़न को जेती पुट के तमा जंग ते वींदो तमा कयामत जेदी लान कंदे तो शहीदन जी नाव बड़ो प्यार करे बड़ी उम्मीद सा दुआ थी फिरे कई बचड़ा नंढड़ी तलवारों हथन में खड़ी घरो निकता जदी खिती में आया तो पोए दर कोई अची दर जे मिठी में दिथे तो कई तकड़ा तकड़ा हलन पिया नंढो पे जे तो अग्या मां थिया वडो पे जे तो अग में मां हलन बिनी नंढड़न जे जज्बे के दिसी अमर दुआ गुरी मुजा अल्लाह मुजा नंढड़ा थी मुजा मासूम थी चंद काबिल बना है महल जे काबिल जंग जिहाद जे काबिल बना है पर मुजी खिदमत कबूल फरमा मां जी जल पे जे बच्चन जे हक में दुआ गुरी अल्लाह दा हबीब बद बिन नंढड़न मासूम के इंदो दिसी थोड़ मुस्कुराए था खिल लगा रहा तेरे दरबार रिसालत में पहुंचा हुजूर पूछे तो तवा शो आया हो तवा जो केरो कमला सही अम्मा मोकलियो आ तवा सा गदो हलदा से काफर सा विलंदा से जंग कंदा से पुट जंग वडा कंदा हन नंढा तवा नंढा घर मोटी वजो त नंढड़े चयो साई असा नंढा नायो असा वडा असा वडा और वडो उनके समझंदा आज जो कद वडो होजे साईं जे वडा नायो त भला वडन जे विच में बियारियो तो दिसो त सा वडा काथे नंढड़ा हुजूर फरमाया ठीक आ वडन सा बियो नढो पे वडे के जे हाजो मथाई वारो पासो दरो दोड़ त ओडो बियो जो दरो मदद करे त जी हुनन जे बराबर कद थी पे हाने दरे जे त आया पर नंढा दाखिल नंढा ये वडन जे बराबर थियन वो नंढे जे अदा हाने गाल बुत ये पत्ते ता पियो खुरियूं मथे जो तो कुछ बचे इनके कद वदी पवंदो ये कुछ जज्बो वदी पे तो वडन जे बराबर थियो मुझे रहमत वाले हबीब उनन जे मोहब्बत खे दिथो जज्बे प्यार खे दिथो अमर जे दुआउन खे सी हुजूर फरमाया पुत्रा ने ये ता कयो वडा हो नंढा हो बस वडो हले नंढड़ो घर मोटी एक तो मां जे अगो होजे नंढड़ो रोवण लगो गुजारा वडो हले नंढो घर मोटी वने मां उम्र में नंढो हा पर बहादुरी ताकत में वडे खो के वडो कुश्ती ने आयो दिसो त के दो वडे को वधी वजा रहमत वाले हबीब के फिदा जी गाल पसंद अची वे हुजूर फरमाया ठीक आ भला दिसो तवा पाने में के को ताकत में जोर थे महबूब जा असहाब कंधी नदी भी था इने भार पान में हथ मिलाए भाकुर पाए कुश्ती विड़न प्या अरे वडे के नंढड़ो ऐलान पे करे वाह अदा तू सिलेक्ट थी ही तो जो नालो कबूल थी वियो आ नंढो हा इन सबब जे करे मोटी हो हला पर जे बहादुरी में वदन में तो मां भी कबूल थी दी से रहमतल लिल आलमीन जी जान पाक उन खे इन जज्बे के दिसी कबूल फरमायो भई नंढड़ा दिल पर हबीब साथ जंग ते पोता जदह जो अजद उनी जंग जे मैदान में सब वध जन पियो बिनी नंढड़न के नंढड़ी तलवार हथ में घुमंदा पिया वतन हो हुन कुंडते वरी विच में अगते पोइते आखिर हजरत अब्दुल रहमान जो याद अचे बीठा ओ चाचा अब्दुल रहमान पुट छाए चाचा अबू जहल जो हुजूर जो वडो दुश्मन इने काफरन सा आयो आयो आज काथे बीठो आ तो छा कंदऊ जे अम्मा जे घर मोटी ना जो विरंदा से त वडे सा विरंदा ये घर मोटी नवींदा से पुत्र उते तवा न पाचंदो छो न पाचंदा से 70 काफरन जे तलवारन जे पहरे में आ नंदो जे चाचा तलवार इस्राइल जो रस्तो का रोकी दी
खड़ी असाए अल्लाह अकबर इश्क इनखे चइबो आहे इश्क सुल्तान बदहा पे कुर्बान जहां कल्ब को रोशनी मिल गई कल्ब को रोशनी मिल गई इश्क सुल्तान बदहा पे कुर्बान जा कल्ब को रोशनी मिल गई कल्ब को रोशनी मिल गई उनके दामन से वापस तो हम हो गए रूह को एक नई जिंदगी मिल गई रूह को एक नई जिंदगी मिल गई आहे तवज्जो हो अल्लाह अकबर ओ नई नौजवान नगड़ा मासूम अगते वधी उन अबू जेल जे मथा हमलो कयो उनके कत्ल कयो हिकड़ो उन मां शहीद थी इन भाइरन मां बाकी हिक वो बिड़े थो बिड़ते बिड़ते जंग कंदे कंदे भाउ जे तरफ निहारे थो अम्मा जो याद पे वचन जडे बाहर निकरण जी कोशिश के तलवार लगण खां पोइ उन जी बाह कटजी पई खल जे मथा लड़के पए उन बाह के कटे पटे पाण को जुदा करे जडे जंग खत्म थी त दरबार रिसालत में हाजिर थी वा कटन बाह खड़ी आयो अखन मां लुड़क वहर पिया अल्लाह अकबर हुजूर फरमाया ता पुट रोई छो तो भाव जुदा जो न मोजारा भाज जुदाई ते हुआ कोन थो खुशी जा मेरा प्या चंद सा जी अमर खेर करीम वा तकवीत अता फरमाए ई दिल में आसा के दुआओं दी हुजूर जे दरबार में कबूल था से राणा मुझे भाग शहीद थो पर मुजी बाह कटजी पया हुजूर फरमाया ता पुट घबराए न अरे दरते पोतो ही अरे शान मान वाले नबी जे दरते पोतो ही तो मुझे पाक हुआ दरबार आहे एक दफो हाजिर थी दुआ करीम रब मुके दुनिया जे साइलन जी पारत कंदे व अम्मसा इन फला तमहर व अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस महबूब जगत जे दरते सवाली बणजी दो उन साइलन जी पारत हो जाए तो तो पंजन मजो आहे बाह कटजी पई त बदी गाल कोले पंजी बाह के अगते कर उन बाह अगते कई सरकार पर लुआबे जहल सिरपुर जे हथ जे मथा रखी बाह मिलाइन था ये लगो जन बाह कटल हुई कान ए तवज्जो तुझो छानो अच्छा ही प्यारा मुझा मोहब्बत मदीने वाला तुझो छानो अच्छा ही प्यारा मुझा मोहब्बत मदीने वाला मुझा मोहब्बत मदीने वाला तोखे ताजो दिलो रब ताजो दिलो कुरान जाती हसी पारा मुझा मोहब्बत मदीने वाला मुझा मोहब्बत मदीने वाला मुझा मोहब्बत मदीने वाला आहे तवज्जो साईं दुआ थे जा 3 बजे तो ने हलायो मैं अंदाऊ तहां जी मर्जी जी अध हाथा कन अध चवन का हारे करे जी दुआ थे तुझे शानो अच्छा ही प्यारा मुझा मोहब्बत मदीने वाला मुझा मोहब्बत मदीने वाला तोखे ताजो दिलो रब ताजो दिलो कुरान जाती हसी पारा मुझा मोहब्बत मदीने मुखे अध कलाक जो हुक्म मुने कलाक खत्म अभी दे थी वियो पर सुरी पूरी कलाक पूरो करे विदा हो तवज्जो और बहुतो जे भलाई दे खातर ये दरवाजे जो फैज आहे इमाम अल आरिफीन सैयद मोहम्मद राशिद रोज़ी उन दर जो फैज हजरत पीर से सरदार सूरी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि पारे बैठा जमात बैठी बैठे बैठे एकड़े फकीर के सर के ऊपर फकीर में जो थी ई मुजारा जो खिदमतगार उनके पीर से सूरे बादशाह फरमाया पा हर थकजी पियाओ माथो गया आराम निंद्र कंद में सुन्नत में वो जद कुकुड़ पहरी पांग दे त मुखे उठार जाए अल्लाह सही ठीक आ दवा के उठारी दो जद कुकुड़ पहरी पागड़ी दो पान गुप्तगु कचहरी हले पे हलंदे हलंदे अजा वेठा या त कुकुड़ हरी पागड़ी कुकुड़ जो बाग नहीं छड़ी त इन फकीर अर्दो कयो साईं कुकुड़ त पहरी बाग दई छड़ी पाण फरमायो भुलो बाग जो टेम ही कोने थो इन कुकुड़ कुवती पागड़ी नहीं आ हजरत पीर से सूरे बादशाह जी खिदमत में फकीर तो जैसे भुले त मस्जिद जो बागो हो कुकुड़ सो भुलो करो घराल ॾिसंदो
पाने फरमाया कुकुर भूल जियो आप से छो भूल जियो हालांकि अम्मा आशा सिद्दीका हदीस पाका मुस्तनद सरकार के अर्ज कयो राणा कुकुर पांग छोड़ी दो हुजूर बुधायो पर मुखा फजरे करो अंदो पूछे पे से नमाज सा पढ़ो तो उन में पहली शुरुआत में पढ़ना हो सुभान अल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुक व तआला जद्दुका अना अख या छो पढ़ा हो कदे शुरुआत की शुरुआत थी वरी पे जैसे भला समय अल्लाह व हम्द रब्बना लकल हम्द यो शेखा पढ़ो मुझे सब हदीस में लिखो तो कदे शुरुआत थी ये रब करीम ने से पसंद करो तो तवा सना पढ़ो तवा समय अल्लाह व हम्द चो कदे पहलू पहलू कहे चलो रब पसंद करो छोड़ दे सिलसिलो हलो इसे सूरह बादशाह फरमाता भूलोवा से किए भूल जी पियो और फरमाता कुकुर भूल जी पियो से बुधाए फरमाता मिठियूं गालियूं ये बुधाए भी वंजा बकर को तो बुधाया है ये तो ने बुधाई तुम्हें वो फकीर और रोजे वाले जो नियारे जे तो से भला पो तवा जो बकर को ही तवा के खा बाद फरमाया फकीर जो कादे भी दाबा नंगर तो रोजे वाले जो मुहजाई कुह में बकर बिठा थी फकीर अगते वदी अगता वदी एकरो बकर पाहे आयो उनखे ज़िबह तो करे फकीर बकर ज़िबह करे मोटी आयो और फरमाया बकर कुठी जी मुजा साई वो भलायो बकर तो कुठी तकड़ के दादी फकीर नमाज पढ़ंदोई नमाज पढ़ंदोई साईं कदे कदे पढ़ंदो आ कदे कोन पढ़ंदो आ पर फरमाया को बकर शो कुठी अल्लाह अकबर साईं बकर नमाज पढ़ंदो आ कदे न पढ़ंदो आ तो के हक ही कोने कोई से बेहतर न जो बकर कोहर जो तो के हक ही कोने खोड़ नमाजी फकीर बैठा के उठायो हा छो तकर के से को शा कया पान फरमाया खड खनी बकर के पूरे साईं शायद खाने जे काबिल ना है पान फरमाया खाने जे काबिल आए से हलाल पान फरमाया हलाल हराम कौन है वो जायज है हलाल है कोई खड खनी पूरे सरे से छो पान फरमाया रोजे भनी की जमात बैठिया असावत बेनमाजी जी कुठी खाए आहे जे करे सूरह बादशाह जो फैसलो आ फकीर वाला केड़ी कुंड में बिठा हो खुदा रा होश कयो ये साजे तरीकत जो सिलसिलो पर मथे हलो वलो अगर जे को कादरी सिलसिलो पीसे शकर अली रहमत वाले दी जिंदगी मुबारक पढ़ो हर किताब में कादरी जिक्र जी तलकीन कंदा हा चार तस्बीह जिक्र जी तलकीन कंदा हा ए कादरी सिलसिलो मथे हली हली महबूब सुभानी सा सैयदना अब्दुल कादिर जीलानी बगदाद जो बादशाह महबूब रहमत वाले हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जद अवेस करनी जे खिदमत में पंजा असहाब सगोरा है जरे करार हारून के आदम जेरे जोड़े थे मोकलियो अवेस करनी जे हलत दुआए खैर कई दुआ पूरी कई ही तो भई बाबा आवाज आयो हो तो अठ उम्मत रसूलुल्लाह जी बख्श जी वई ये बोले के दिल न पे ठरे आगे तो करे तो जे करे मां दुआ घुरा तो अन्या तो बख्श दे थे के गए बाबा आवाज पे वचे अवेस तो जे का दुआ कई कबूल थी जे का उम्मत बख्श जी वई बाकी जे के रहन था फिक्र न करे अन करीब ज़मानो अचर वारो आ उन ज़माने में हिकड़ो गौस ईंदो अब्दुल कादिर जीलानी जेको मां अल्लाह जो बि महबूबा रहमत वाले हबीब जो बि महबूबा सुभान अल्लाह बाकी उन जे दुआ सां रंग लगंदो उन जे दुआ सां उम्मत बख्श जी वेंदी पाण फरमाए दे मुंहिंजो हथ मुबारक जेको आ यदी अना मुरीदी कसमा अलल अर्द जो हथ मुरीद जे मथो इए आ ये ज़मीन जे मथो आसमान अको तोखे मौला कहिया वडी मेहरबानी तुसा मौला कहिया वडी मेहरबानी मिलो मुर्शिद आ महबूब सुहानी हर महीने तो ईद गौसे आजम जा मुरीद तोखे मुबारक दी तुसा मौला कहिया वडी मेहरबानी तुसा मौला कहिया वडी मेहरबानी तुसा मौला कहिया वडी मेहरबानी